वबरकातुहू। नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। यरफ़इल्लाहु अल्लज़ीना आमनू मिनकुम वल्लज़ीना ऊतुल इल्म दरजात। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। व नहनु अला मा क़ाल मिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। कमा क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी अज़मति शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। اللهم صل على سيدنا مولانا محمد وعلى آل سيدنا مولانا محمد وبارك وسلم صلاة وسلاما عليك يا رسول الله صلاة وسلاما عليك يا حبيب الله। सेवा कर समुंड जी जिथे जर वहे पियो जाल। सेवा कर समुंड जी जिथे जर वहे पियो जाल। सवे वहन सीर में माणिक मोती लाल। जे मासो मिले माल त पूजारा पुर थी। सुभान अल्लाह। सेई पूजारा पुर थिया समुंड सेव्यो जन। सेई पूजारा पुर थिया समुंड सेव्यो जन। आंदाऊं अमीक मां जोते जवाहिरन ऐं लदाऊं लतीफ़ चए लालू मजा लहरन। कान्हे क़ीमत तन मुल महांगो उन जो। कान्हे क़ीमत तन मुल महांगो उन जो। चरखो ईअं चोर जीअं भूं बि भुणको न सुणे। चरखो ईअं चोर जीअं भूं बि भुणको न सुणे। उथी आधी रात जो अल्लाह से ओर। तंहिं पोइ तोर त सोन बराबर सुट थिए। तंहिं पोइ तोर त सोन बराबर सुट थिए। चरखो ईअं चोर जीअं सुतन खे सद थिए। चरखो ईअं चोर जीअं सुतन खे सद थिए। करे तंद तकड़ी ऐं ॾाढी वधे डोर। करे तंद तकड़ी ऐं ॾाढी वधे डोर। तंहिं पोइ तोर त माणिक खां वध मुल थिए। माणिक खां वध मुल थिए। स्टेज मथे जलवा अफरोज़ असांजी सॼी जमात जा रहबर ऐं सॼी क़ौमे मुस्लिम जा रहबर साईं गाज़ी फ़क़ीर रहमतुल्लाह अलैह जा शहज़ादा ऐं परे खां तशरीफ़ वठी असां वटि आयल असांजा मुअज़्ज़ज़ ऐं मुकर्रम मेहमान।
के नागौर शरीफ़ खां या बासनी खां के वरी बरेली शरीफ़ खां ऐं ॿिया बि कुर्बो जवार खां जेतिरा बि आयल अवां सॼण जमात सगोरी उलमाए कराम आहिनि त घणेई पर पुठियां लिकाए विहारे छॾिया ऐं इन में बि का हिकमत हूंदी लिकाए एतिरे लाइ विहारण जे साम्हूं विया त अवां बि कोन वियो अवां खे ईअं लॻे त इहे एतिरा वेठा आहिनि हिकिड़े खे 5-5 मिंट ॾींदा त विची थी वेंदी तॾहिं असां बि कंहिं हिकमत सां कमु वठी दुआ लाइ पुठियां विहारे छॾिया ऐं उन्हनि खां बि आउं मअज़रत सां इहा माफ़ी घुरां थो त वक़्त जी तंगी आहे वन मैदान त घणे खुलो ऐं कुशादो पियो आहे इन में को बि शक कोन्हे ऐं अवां बिल्कुलु बेफ़िक्र रहिजा डपु न कजा डिॼण जी का बि ज़रूरत कोन्हे ऐं इंशा अल्लाह अवां सभिनी जो बिल्कुलु मुकमल पूरे तरीक़े सां ख़्यालु रखंदुसि आऊं हिन कुर्सी ते ख़िताब या तकरीर लाइ कोन वेठो आहियां आऊं वेठो आहियां अवां सॼणनि खे जमात सगोरी खे असांजा रहबर जेके आहिनि उन्हनि खे बिल्कुलु दिलि जी गहराई से मुबारकबादी पेश करणु ऐं उहा मुबारकबादी वरी कहिड़ी अल्हम्दुलिल्लाह अवां हींअर पंहिंजे हिन निराड़ जी अखियुनि से ॾिठो नियाणियूं आहियूं उन्हनि खे इनाम मिलिया पर असांजा वॾा वॾा जेके सॼण उन्हनि खां पुछो त नियाणियूं आहियूं कहिड़े लिबास में कहिड़े लिबास में इन्ही खे बुरको चइजे थो इन्ही खे परहेज़ चइजे थो ऐं फ़क़ीरनि जी नज़र जॾहिं ही बद परहेज़ी मथे वेही न तॾहिं सॾु कयो अथनि रोज़े धणी खे त को अहिड़ो इंतज़ाम करियो त असांजे घर घर में परहेज़ जो रिवाज थी वञे जेको पीर साईं सरदार खे पसंदि आहे ऐं त ईअं पियो सम्झां त संदुनि करम जी नज़र थी तॾहिं वञी जमात में हिमत पैदा थी असीं पाण मञूं था या न हिन जमात वटि पंहिंजो कुझु बि कोन्हे हिन जमात जे बाज़ू में ताक़त बि पंहिंजी कोन्हे जिस्म में कुवत बि पंहिंजी कोन्हे घर ॿार बि पंहिंजा कोन्हे बनियूं ॿारा बि पंहिंजा कोन्हे आलो अयाल बि पंहिंजा कोन्हे इहो त सभु ठहियो पर कसम रब ई फ़क़ीरनि चयो साईं सिर्फ़ु असांजो कोन्हे इहा ही फ़क़ीरी जमात आहे जेका ईअं पई पंहिंजे सिर खे खणियो सरदार ते घोरण जा ऐलान करे त हिन जमात लाइ को बि कमु अॼु खां पहिरीं न कॾहिं मुश्किल हो ऐं न मुश्किल थींदो ही त नियाणियुनि जो हिकिड़ो मदरसो आहे ऐं बिल्कुलु मुकमल यकीन से चवां थो असांजा रहबर फ़क़ीर साहब ऐं फ़क़ीर साहब जा वालिद सगोरा ही जेके मज़ार में आराम फरमाइनि अॼु वारी असां वरी महफ़िल पसंदि अची वई त कसम रब जी असांजे ॻोठ ॻोठ में नियाणियुनि जा मदरसा हूंदा ऐं उते बि अहिड़ा जलसा थींदा जेको असीं पंहिंजे अखियुनि से ॾिसनि था ही जलसो तालीमी जलसो आहे मूं त साईं शुरू थींदे ई जोश करे छॾियो इहा मुंहिंजी आदत कोन हुई अवां सभु सुञाणो पिया न मूंखे जॾहिं बि कंहिं स्टेज ते अवां सॼण मोकिले ऐं घुराए जाइ ॾींदा आहियो ऐं थोरा एतिरो वॾी महिरबानी जो मूं में त दम आहे कोन इहो अवां मूंखे इज़त बख़्शी ऐं इज़त वरी कुर्सी वरी हिन स्टेज मथे बि कुर्सी ॾिना हाणे अहिड़ा ई बुज़ुर्ग वेठा आहिनि मूंखे यानी वेहण मुनासिब त कोन्हे पर थकल आहियां माफ़ी घुरे वेठो आहियां माफ़ कंदा थकल माण्हू लाइ साईं माण्हू चवनि तोखे सभु माफ़ ही सभु थकल जा नमूना आहिनि ऐं वरी आऊं मूंखे हैरत इहा थी त जेतिरा बि हिमत वारा हुआ सभु वारो वॼाए विया ऐं हाणे जॾहिं ॾींहुं बिल्कुलु सर ते आयो तॾहिं थकल खे चयो हाणे तूं ऐं थकल ॿई करे यानी अवां बि थकल अवां थकल हूअं जिस्म में न जिस्म में त मज़बूत आहियो अल्हम्दुलिल्लाह छो त रोज़े धणी रहबर जो जेको दीवानो आहे उहो उमिरि में कॾहिं थकिजे ई कोन सवाल ई कोन्हे 90 वरे जो हुजे 100 वरे हुजे उनजे मुंहं तां पई ख़बर पवंदी त रोज़े धणी रहबर जो मुरीद आहे सालार सरवर जो मुरीद आहे ऐं जंहिं मथे मुर्शिद जो हर वक़्तु निगाहे करम कोन थकजंदो साईं इंशाअल्लाह कोन थकजंदो अॼु असीं बि कोन थकजंदासीं भले आऊं अवां खे हीअं थोरो
ताज़ो पियो करियां पर मूंखे मुकमल यकीन आहे विची तक बि जेकॾहिं हलाईंदासीं त अवां कोन थकबा नेठि मूंखे हथ वधी चवणो पवंदो आऊं थकसि अवां कोन थकबा थका किथे आहियो 10 बजे अची वेठा आहियो साईं 10 बजे विहारिया 8 बजे हाणे हद थी वई साईं त वरी मथे हिकिड़ो कलाक हक़ीक़त में 8 बजे अची वेठा आहिनि ऐं हींअर हाणे थी था 2 केतिरा 2 जॾहिं थिया तॾहिं ख़बर पई त दुनिया जो को बि जलसो हेतिरो न हलियो न हली सघंदो जेकॾहिं हलंदो त राणे फ़क़ीर जे मज़ार ते फ़क़ीरनि जो जलसो ऐं हाणे थोरो अर्ज़ु थो करियां छो त तव्हांखे ख़बर आहे हिन फ़क़ीर जी हिकिड़ी आदत रही आदत इहा त आउं जिथे बि ॻाल्हाईंदो आहियां न मौक़े महल जे हिसाब सां जहिड़ो मौक़ो महल हूंदो उन हिसाब सां उनवान अहिड़ो ई पसंदि कंदो आहियां छो त उहो ई मुनासिबु आहे अॼु ही तालीमी कॉन्फ्रेंस आहे कहिड़ी तालीमी कॉन्फ्रेंस तालीमी कॉन्फ्रेंस अवां नाला ॿुधा हूंदा पर ॾिठी कोन हूंदी अॼु ॾिठा ऐं हक़ीक़त में कॉन्फ्रेंस कंहिंखे चइजे इहा त मूंखे ई ख़बर कोन्हे पर ही आहे जलसो अॼोको तालीमी कॉन्फ्रेंस ठीकु है पर तालीम कंहिंजी यानी कॉन्फ्रेंस बि आहे तालीमी कॉन्फ्रेंस पर तालीम कंहिंजी त हिते अहले इल्म चवंदा तालीम निस्वा तालीम ऐं तालीम निस्वा जो मतिलबु थिए थो नियाणियुनि जी तालीम नियाणियुनि जी यानी नियाणियुनि खे इल्म जे ज़ेवर से आरास्ता करणु इल्म जे ज़ेवर से आरास्ता ज़ेवर जी माना ॻह गठो सम्झो पिया न ॻह ऐं इहे ॻह ज़ाहिर में जेतिरा बि आहिनि माइन लाइ आहिनि या न मर्द कंहिंखे अवां पाईंदे ॾिसो था आहे कंहिंजे कन में कंहिंजे नक में कंहिंजी कराहिनि में कंहिंजे हथ में कंहिंजे पग में छो त इहे ज़ेवर बि आहिनि कंहिंजा नियाणियुनि जा अलाह सलामत रखे पर दोस्त हक़ीक़त में ॾिठो वञे त इहे ज़ेवर दुनिया जी हर क़ौम पई पाए पूरी दुनिया जी हर क़ौम वटि जेके बि मायूं आहिनि तन सभिनी खे हिकिड़े खां हिकिड़ा आला खां आला ज़ेवर पातल हूंदा पर जंहिं पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह उन औरत जे लाइ इहो ज़ेवर कोन्हे उन लाइ ज़ेवर उहो ई आहे जेको ॿिन्ही जहाननि जे सरदार ॾिनो सुभान अल्लाह जेको इस्लाम ॾिनो जेको दीन ॾिनो उन ज़ेवर जहिड़ो दुनिया में को ज़ेवर कोन थियो ऐं उहो ज़ेवर जंहिं बि औरत पातो कसम रब जी उन जी हंज में को ॿार न बल्कि उन जी हंज में हीरा पैदा थिया मोती पैदा थिया जन उते एतिरी रोशनी ॾिनी जो उन्हनि जी रोशनी में जग रोशन थी सुभान अल्लाह औरत जो असुल ज़ेवर आहे हया आई या न इस्लाम का पहिरीं माण्हुनि वटि अखि हुई हया हो ई कोन अखि हुई पर हया हो ई कोन भले केॾा बि ऊंचा आला ख़ूबसूरत अबू लहब जहिड़ा ॻाढ़े रंग वारा गुलाब जे गुल जहिड़ा वॾा वॾा अरब जा सरदार हुआ पर कंहिंजी बि अखि में हया हो ई कोन ऐं जंहिं इंसान जी अखि में हया न हुजे न उन खां त जानवर भलो माण्हू तेसी माण्हू आहे जेसी अखि में हुजे हया जॾहिं अखि मज़ा हया निकितो त हाणे माण्हुनि जी कतार मज़ा निकिरी वियो उहो हैवाननि खां बि बदतर थी वियो इंसान हुआ इंसाननि जे अखि में हया जो नालो निशान बि कोन हो इहो सदको मुंहिंजे महबूब ॿिन्ही जहाननि जे सरदार जो मुस्तफ़ा अची इंसान खे इंसानियत बि ॾिनी ऐं हैवानियत मज़ा कढे अलाह जे हबीब इंसान जे हक़ में हया जहिड़ी दौलत अता फरमाई सुभान अल्लाह हया त साईं मर्द वटि हुजे न त बि केॾो आला बनाए थो हया वारो माण्हू हर तरह से सजल संभालियल हूंदो छो त हया शइ अहिड़ी आहे हया रब खे पसंदि आहे साहबा कराम में हिकिड़ो साहबी जंहिंजे नाले खां सभु वाक़िफ़ आहिनि हज़रत उस्मान ज़ुन्नूरैन ऐं महबूबनि उनखे हया जो अहिड़ो त इनाम ॾिनो जो ख़ुदि फरमायो मुंहिंजे उस्मान खां नूरी मख़लूक मलाइक बि पिया हया कनि ज़ुन्नूरैन उनजी अखि में एॾो हया जो मलाइक बि हया कनि त मर्द जी अखि में हया अचे त पोइ मलाइक उन मथे फ़ख्र कनि
हान तो जुमलो दिया मर्द आहे मर्द जी अख में अचे हया तो मर्द भी थी वने पाकमाल मर्द पर कसम रब जी यो हया जो जेवर हो अगर उन माई जी अख में यो हया अचे तो वो सजो माहौल जेको आहे वो हया जी छा में अची वने ऐं उन मथे मलाइक गुल ऐं फुल वसाई यानी ही तालीम आहे माइन जी तालीम निसवा ऐं इन मथे भी अर्ज करियां जंहिं बि माई वटि तालीम हूंदी न त मुंहिंजो मुकमल यकीन आहे त रब जे तरफ़ां जेको हुनखे इनाम मिलंदो न सो हया मिलंदो ऐं मूं पर्दे मथां पे ॻाल्हि कई ही नियाणियूं आहियूं न ही कहिड़े पर्दे में आहियूं हया वारियूं बणिजी आहियूं ऐं इहे जॾहिं इन उमिरि जूं ॿियूं नियाणियूं बि असां वटि हूंदियूं उन्हनि खे ॾिसजा अव्हांखे ख़ुदि अंदाज़ो ईंदो त ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे जन वटि आयो जन वटि आयो नूर वारा थिया या न मर्द हुजे या औरत ॿार हुजे या नियाणी हुजे जंहिं वटि नूर अचे उनखे छा चवंदा नूर वारो चवंदा कोन चवंदा की न कोन चवंदा माल अचे त छा चवंदा माल वारो कुर्सी आई त तख्त आयो त ताज आयो त धन आयो त हुस्न आयो त विची तक हलंदा हलो त आऊं हलियो हलां ऐं न हली सघो त हिते था खणी बसि करियूं जंहिं वटि जंहिं शइ हूंदी न उनखे उनजो मालिक चवंदा यानी हुस्न वारो माल वारो जंहिं वटि अचे नूर उनखे छा चइबो नूर वारो इहो लफ़्ज़ सुणी के माण्हू अहिड़ा बि आहिनि जंहिंजे पेट में थिए दर्द हिते ईंदा ई कोन तो सम्झनि था त हिते दर्द सभु निकिरी वेंदा अहिड़ा जंहिंजा पेट ॾुखनि न उहे हिते ईंदा ई कोन इंशाअल्लाह सुवाल ई कोन्हे समाचार ॿुधनि पिया न उन्हनि खे बि समाचार मिलनि पिया त हिते वियासीं त ख़ैरियत कोन्हे दर्द वारा हिते नूर वारी ॻाल्हि आई न हाणे आऊं पियो चवां जंहिं वटि आयो नूर उहो थियो नूर वारो इल्मु छा आहे ॿुधायो इल्मु हेॾो सॼो जलसो थियो सुभाणे खां वठी हिन वक़्त ताईं आला से आला क़िस्म जा ख़तीब उन्हनि सभिनी इल्म जो बयानु कयो सभिनी फज़ीलत बयानु कई हदीसूं ॿुधायाऊं आयतूं ॿुधायाऊं ज़रूरु उन्हनि ॿुधायो हूंदो अल इल्म नूर कोन ॿुधायाऊं ॿुधायाऊं त हो त पर घणो वक़्तु थियो न विसरी वियासीं इल्म माना नूर अल इल्म नूर ठीकु आहे हाणे जंहिं वटि अचे इल्मु उहो थियो या कोन थियो कोन थियो न मञण में थोरो अञा इहा असांजी कमज़ोरी आहे जो असां उन नूर खे कोन सांधियो जे सांधियल हुजे हा न त अव्हांखे हीअं जवाबु ॾियण में देरि कोन लॻी आहे त असां वारा कम ॾिसी के माण्हू चवनि हिन वटि नूर हुजे त हीअं कोन करे हा इहो त असांखे घुरिजे त असीं बि क़दम संभाले खणूं जो इन नूर ॾांहुं को हीअं आंगुर न थींदे इल्मु बेशक नूर इन में को बि शक कोन्हे हदीस आहे हदीस न मुंहिंजे मुर्शिद जो कौल न पागारनि जो ऐं न वरी असांजे सरदार फ़क़ीरनि जो कौल ही कौल ॿिन्ही जहान जे सरदार जो कौल आहे पाण फरमायूं अल इल्मु नूर इल्मु छा आहे नूर पर इल्मु नूर आहे निकिरे किथां थो इल्मु आहे त नूर हदीस में आहे न इल्मु किथां निकितो इल्मु निकितो किथां इहो असीं न बल्कि अल्हम्दुलिल्लाह अॼु खां पहिरीं जेतिरा बि क़ुरान जी तफ़सीर करण वारा मुफ़स्सिर थी गुज़रिया आहिनि उन्हनि जी तफ़सीर खणी ॾिसो उन खां पुछियोसीं त इल्मु नूर निकितो किथां चवंदा शमए रिसालत दिले मुस्तफ़ा मंझां इमाम फ़खरुद्दीन राज़ी लिखनि था त इल्मु नूर आहे पर यादि रखिजा आऊं ॻाल्हि पियो करियां दीन जो इल्मु क़ुरान जो इल्मु हदीस जो इल्मु बुज़ुर्गनि जी नफ़्स ज़बान मथां निकितल इल्मु उहो इल्मु जेको असां ताईं पहुतो जंहिंजे फैलाइण जे लाइ ही कोशिशूं कयूं पियो वञनि ही मदारिस क़ाइम कया पिया वञनि ही जलसा रखिया पिया वञनि ही ख़र्च कया पिया वञनि इहो सभु उन इल्म जे लाइ जंहिं इल्म खे नूर चयो वियो ऐं उहो नूर निकितो सीने मुस्तफ़ा मां क़दुर किजा दोस्त क़दुर किजा
इल्म जी इल्म नूर आहे इल्म अमेरिका मां न इल्म यूरोप मां न इल्म एशिया जे कंहिं बि खंड मंझां न इल्म कॉलेज मंझां न इल्म यूनिवर्सिटी मंझां न नॉलेज थी सघे थो उहो इल्म जेको नूर आहे उहो निकितो मुस्तफ़ा जे सीने मंझां इल्म निकितो ॿिन्ही जहां जे क़ुरान किथां निकितो अवां वरी मुंदा चवंदा हीअ त अजीब माण्हू आहे वरी रहियो रहियो वरी पोइ असां खां पुछे अवां बि त हथ ॿधी चई सघो था न साईं असांखे ख़बर आहे त असां अवां खे हिते छो विया असां खां पिया पुछो असांखे ख़बर हुजे हा त असीं ही तव्हांखे घुराए हीअं कुर्सी मथे विहारे ऐं पोइ अदब सां कोन असांखे त ख़बर न आहे तॾहिं त घुराया त मूं अव्हांखे अर्ज़ु कयो इल्म नूर ऐं ही नूर निकितो किथां ॿिन्ही जहाननि जे सरदार जे पाक सीने मंझां हिते हिकिड़ो वरी सवाल करियां इन सीने में आयो किथां इहो नूर इन सीने में किथां आयो अल्हम्दुलिल्लाह ज़रो बि जेकॾहिं ईमान हूंदो त उहो चवंदा उहो आयो रब जी बारगाह मां रब जी बारगाह मां खणी आयो जिब्रील अमीन ऐं अची महबूबनि खे ॾिनाई ऐं महबूब उहो साॻी इल्म खणी आया हाणे अॻियां अबू बकर अॻियां हज़रत उमर उस्मान गनी मौला अली 1,24,000 सहाबा उन्हनि सहाबा कराम खे महबूबनि जो नूर आयो आहे सीना कुशादा करियो नूर थो भरां सहाबा जा सीना नूर से भरजी विया ऐं पोइ सहाबा कराम चो ईंदड़नि खे ताबईन खे फिक्र म कजा इहो नूर असांखे मुस्तफ़ा खां मिलियो असीं वञूं तव्हांखे वठो आई खुला करियो सीना भरे ॾींदासूं अल्हम्दुलिल्लाह इहो नूर न अॼु ताईं किथे कमु थियो न घटियो बल्कि क़यामत ताईं ईअं जो सिलसिला बि सिलसिला हुज़ूर जी उम्मत खे मिलंदो रहंदो सीना रोशन थींदा वेंदा असांजे हिन इलाइक़े में बि इहो नूर आयो पर कसम रब जी नूर खणी आयो मोहम्मद राशिद रोज़े धणी सुभान अल्लाह अहिड़ा कई सजण हूंदा जन ॻाल्हियूं बि ॿुधियूं हूंदियूं तज़किरा बि ॿुधा हूंदा त जॾहिं साईं सिरसिन इलाइक़े में निकिरंदा हुआ त न वटि तख़्त जी ॻाल्हि न ताज जी ॻाल्हि न राज जी ॻाल्हि न माल जी ॻाल्हि जिथे बि वेठा आहिनि उते ॻाल्हि नई नूर जी आहे ॻाल्हि क़ुरान जी आहे ॻाल्हि हदीस जी आहे ऐं ॻाल्हि ज़िक्र जी आहे क़ुरान जो नूर ॾेई ऐं उन नूर में सभिनी खे विहारे जॾहिं रोशनी में वेठा तॾहिं फरमायो हाणे करियो रब खे याद हणो लोली ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे विलायत नारे हैदरी सिर्फ इल्म जी ॻाल्हि पियो करियां सिर्फ इल्म अल्लाह करे सम्झ में अची वञे इल्म कहिड़ो क़ुरान जो इल्म हदीस जो ऐं ॿिया सभु इल्म इन ई इल्म मंझां निकिता आहिनि सभु इल्म इल्म मंझां असुल इल्म इहो ई आहे क़ुरान ऐं हदीस हिते इल्मी बहसूं कोन कंदासीं उलमा कराम मूं ते कावड़जनि त भले पिया कावड़जनि चवंदा हिकिड़ो इल्मु छॾियो हिकिड़ो इल्मु यानी इरादतनि छॾियो आहे इल्म सिर्फ़ु 3 आहिनि चोथों इल्मु आहे ई कोन महबूबनि जे तरह जेके इल्म मिलिया न उहे सिर्फ़ु 3 हिकिड़ो क़ुरान ॿियो हदीस टियों मग़ाज़ी टियों इल्मु मग़ाज़ी न को माना कंदुसि न को इन मथे तशरीह कंदुसि मग़ाज़ी जेके अरबी खां वाक़िफ़ हूंदा उन्हनि मग़ाज़ी मथां ई अंदाज़ो लॻाए छो अञा न सम्झ में अचे मग़ाज़ी ग़ज़वे मंझां बनियो मग़ाज़ी बनियो ग़ज़वे मंझां ऐं उन ग़ज़वे में जेका दावत ॾिनल हुई पागारा ख़ानदान उन ई दावत खे क़बूल कई हुई इशारो कयो हथ में इशारो क़ुरान पढ़ण पढ़ाइण वारा हदीस पढ़ण पढ़ाइण वारा ई ॿी इल्मनि खे फैलाइण वारा जग में घणेई आया पर टियों इल्मु जेको मग़ाज़ी जो हो कसम रब जी सुहिणे सरदार सर ते ताज रखी ऐं पोइ मुस्तफ़ा जी उम्मत खे सम्झायूं त जो मग़ाज़ी मां थो सम्झाया अॻियां आऊं ऐं पुठियां जमात पोइ ॾिठो ग़ज़वा कीअं था ग़ज़वो मग़ाज़ी का माना कोन कई आहे
इशारा आन अल्लाह करे क़बूल थिए अल्लाह पाक असांखे सम्झ जी अता फरमाए असांखे जेकॾहिं क़ुरान हदीस मथे बि मोहबत थियनि त घणेई आहे यानी ॿई इल्म नूर निकिता कंहिं मज़ा मुस्तफ़ा जे पाक सीने में जा। सीने मुस्तफ़ा सीने सीने मुस्तफ़ा क़ुरान जहिड़ो को किताब आहे कोन्हे न रब जो कलाम रब जो ला रैब कलाम तिबियान लिकुल्लि शै कलाम हर रतब याबिस जंहिंमें उहो ख़ुदा जो कलाम अल्लाहु अकबर अहिड़ो अज़ीम कलाम क़ुरान जंहिंखे असीं चऊं कलामुल्लाह पाक कलामुल्लाह पाक चऊं था न हाँ हींअर थोरो भुलिजी वियुसि पर असांजे हिन मुआशिरे में इन कलामुल्लाह पाक क़ुरान पाक चवनि था या न ऐं पोइ वरी मुर्शिद पाक सभु पाक न सभु अल्लाह पाक रसूल पाक कुरान पाक 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 बेशक असहाब पाक अहल बैत पाक मुर्शिद पाक खलीफा असीं ना पाक कोन ॻाल्हाईंदा चओ न बिल्कुलु हिमत सां चओ असीं बि पाक तकलीफ़ एतिरा थी ॿाहिरि त पाक थी आयो अंदरि वारो अञा जांचियो कोन आहे हाणे कीअं ॿाहिरि त पाक थी आयासीं छो त ख़बर हुई त वञूं था दरबार में सलामी लाइ वेंदासीं के माण्हू जलसे में त हिमत करियो वियो न पर हुते ईअं कोन वेंदा हक़ी कोन वेंदा छो त उन्हनि खे ख़बर आहे त मरण था मर्दू त महबूब मरनि ई कोन ऐं अहिड़े मुर्शिद रोज़े धणी जे नवाज़ल जे दरबार में था वञूं सभु पिया ॾिसनि पसंदि पाक थी वञूं त सभु पाक यानी कपिड़ो बि पाक अजरक बि पाक अमामूं बि पाक जिस्म बि पाक आयासूं अल्लाह जी महबूब जी दरबार में इते पुगासूं त उन वरी ईअं चयो सभु कुझु त पाक करे आए तो वारो दिलि इते ॻाल्हि मुंहिंजी पई रोज़े धणी रहबर जो सच्चो मुरीद उहो आहे जंहिंजो दिलि बि हुजे अल्लाह असां सभिनी जे दिलि खे मुर्शिद मोहम्मद राशिद रोज़े धणी जे वसीले जीअं असांजा कपिड़ा साफ़ ऐं पाक आहिनि तीअं अल्लाह ताला हिन दरबार में जा असां मथे को अहिड़ो करम फरमाए जो हितां उथियूं तॾहिं दिलि बि थी वञनि कंहिं क़िस्म जो बि ज़ंग कंहिं क़िस्म जी नापाकी गंदगी असांजे दिलि ते न रहे दिलि अहिड़ो पाक थिए जो असांजे साम्हूं जेको बि अचे उन लाइ असीं सम्झूं त जहिड़ो मुंहिंजो दिलि पाक तहिड़ो हिन जो दिल पाक जॾहिं ईअं थींदो न तॾहिं मोहबतुनि जा मींहं वसंदा नफ़रतूं ख़तम थी वेंदियूं अदावतूं ख़तम थी वेंदियूं जमात सगोरी वरी मुतहिद थी वेंदी जमात में वरी उहो ई मंज़र नज़र ईंदो जेको कंहिं वक़्त में अॻे हो ऐं हीअ जमात जॾहिं हिकु थी तॾहिं जंहिं कम जो बि इरादो कयईं त रोज़े धणी रहबर जी तरफ़ां रहबरी मिलंदी त सगोरी जमात क़दम खणण कमु तुंहिंजो मंज़िल ते पहुचाइण कमु मुंहिंजो सुभान अल्लाह असांखे त सिर्फ़ु क़दम खणणो आहे ख़ैर ॻाल्हि पे कंहिं नूर जी मजबूरी मुंहिंजी इहा आहे जो ॻाल्हि डिघी थींदी पई वञे डिघी कोन करणी हुई न कोई जोश करणो हो पर करियां छा मूंखां पहिरीं हिन हमरा हद करे छॾी न हाणे ठहियल सॼो मामिलो उन मथे उन हिसाब सां आऊं न हलां त पोइ ॻाल्हि ठहे बि नथी न ठीकु आहे मूं जहिड़ा फ़क़ीर हरे हरे पिया ॻाल्हाईंदा पोइ को अची जोश करे हा त ॻाल्हि ठहियल हुई पर हाणे अॻियां पे ॻाल्हि वई ॻाल्हि 100 जी रफ़्तार में ऐं पुठियां जेकॾहिं को अचे 50-60 जी रफ़्तार पुॼंदो ऐं जेसीं न पुॼंदो तेसीं ॻाल्हि ठहंदी कोन पुॼणो आहे तॾहिं पियो डोड़ा ऐं सो बि वरी इन उम्मीद ते हवा दुआ कंदा पुॼंदुसि इंशाअल्लाह पुॼंदुसि पंहिंजे वक़्त ते पुॼी ऐं अव्हां खे चवंदुसि हाणे पहुतुसि या न चवंदा हाओ चवंदो आख़िर दावाना अल्लाह क़बूल फरमाए अल्लाह क़बूल फरमाए बसि ॻाल्हि हिकिड़ी पियो करियां अल्लाह करे सम्झ में अचे इल्म नूर निकितो किथां ॿिन्ही जहान जे सरदार जे सीने में जा ऐं साम्हूं वरी वञी जागुज़ी थियो वञी वेठो किथे इल्म निकितो महबूब जे सीने में जा ऐं उन मंझां निकिरी वञी इल्म वेठो किथे सम्झाइण वारी ॻाल्हि पियो करियां इल्म उतां निकितो आयो मोमिन जे दिलि में
कंहिंजे दिल में मोमिन जे ईमान वारे जे दिल में वो भले पुट हुजे या नियाणी हुजे नंढो हुजे या वॾो हुजे पोड़ो हुजे या फिर भी जवान हुजे पढ़ियल हुजे या कुंवारो हुजे अमीर हुजे या ग़रीब हुजे कारो हुजे या गोरो हुजे अरबी या अजमी हुजे हिते जो या हुते जो हुजे हिंद जो या सिंध जो नूर निकतो महबूब जे सीने में जा ऐं अॻियां मोमिन उन नूर खे हीअं झोली झले ऐं पोइ जॾहिं उनखे रखियईं पंहिंजे दिल में इहो नूर जॾहिं दिल में आयो तॾहिं तमामु मुफ़सिरीन फरमाइनि था त हिते अची उन ईअं कोन कयो त हाणे सुम्ही रहां हिन जे दिल खे रोशन करे छॾियो न बल्कि इल्म नूर थी जॾहिं मोमिन जे दिल में आयो तॾहिं उन हिदायत कई तॾहिं उन रहबरी कई तॾहिं उन वाट ॾसी तॾहिं उन मथे रस्ता कुशादा कया वाट कहिड़ी ॾेखाईं अल्लाह जी ज़ात अल्लाह जे सिफ़ात ऐं अल्लाह जे हुक्मनि ॾे हिदायत कया न साईं सब को समझी कोन सघंदो हक़ीक़त में ऐं गरी ॻाल्हि पियो करियां अल्लाह करे हर मोमिन जे दिल में इहो नूर अचे ताकि इन नूर से असांखे वाट नज़र अचे वाट कहिड़ी रब जी सुञाण या बगैर इल्म जे कोन थींदी पे इल्म चूं शमा बायद गुदाख्त के बे इल्म न तवा खुदा रा शनाख्त मेणबती सुञाणियो पिया न मेणबती उन में डोरी बि आहे ऐं बहितरीन ठहियल बि आहे पर जेसीं उनखे ॿारींदा न तेसीं रोशन थींदी कोन थींदी न पहिरीं उनखे दुखाए ऐं बाहि लॻाइणी पवंदी हाणे जॾहिं ॿरंदी तॾहिं साओ थींदो न ॿरंदी तॾहिं मेणबती ॿरंदी तॾहिं साहो थींदो ऐं जॾहिं साहो थियो तॾहिं उन मेणबती खे ॾिसजे अॼु त शायदि आहिनि बि कोन माण्हू सम्झनि ॾिसूं ई कोन पिया सम्झ में अचण जो सुवाल ई कोन्हे हाणे त साईं दुनिया तरक़ी कई बल्ब अची विया मर्क्यूरी अची विया 100 जा 60 जा 500 जा पोइ वरी लाइटूं आयूं इन्हनि में बि तब्दीलियूं पियूं अचनि ज़ीरो पोइ हेड़ी पोइ होड़ी इन जी सभु ख़बर मेणबती असां ॾिठीसूं कोन पर मेणबती ॿरंदी तॾहिं साहो ॾींदी ऐं ॿरंदी तॾहिं वरी पिघलंदी गरंदी मथां पई ॿरे हेठां पई घरे गरंदी वेंदी साहो कंदी वेंदी तॾहिं बुज़ुर्ग चयो मेणबती वारे जेसीं ॿरंदी न तेसीं साहो तेसीं इल्म हासिल करे कोन सघंदी ऐं जॾहिं ॿरी इल्म हासिल कयो तॾहिं तोखे रब जी सुञाण थींदी सुभान अल्लाह बे इल्म न तवा खुदा रा शनाख्त इल्म खां सिवा खुदा जी सुञाण कोन थींदी ऐं जॾहिं सुञाण न थी त पोइ इबादत कंहिंजी कंदो सुञाता ई कोन कहिड़ी इबादत कंदो सुञाणे न ऐं पोइ बि चयूं इबादत पोइ करे कंहिंजी थो करे उहा आहे कहिड़ी ज़ात उनजी शान कहिड़ी मक़ाम कहिड़ो मर्तबो कहिड़ो अताऊं कहिड़ियूं उहा ज़ात केॾी अज़मत वारी किबरियाई वारी सुभान अल्लाह जेसीं ज़ात जी सुञाण न थींदी तेसीं इबादत जो हक़ अदा कोन थींदो ऐं इबादत बि तॾहिं कबी जेसीं इबादत जो तरीक़ो मालूम हूंदो न हूंदो त इबादत छा कंदो मालूम थियो त इहे सभु शयूं मिलनि थियूं कंहिंसे इल्म से इल्म मोमिन लाइ एतिरो ज़रूरी जेस इल्म न हूंदो त वुज़ू करे सघंदो कोन सघंदो न ऐं वुज़ू न थियो त नमाज़ थींदी ऐं नमाज़ न थी त फ़र्ज़ु लथो ऐं नमाज़ न पढ़ियाई त मेराज माणियाई नमाज़ न पढ़ियाई त जन्नत में वेंदो हीअ हक़ीक़त में इल्म यानी इहे सभु शयूं तॾहिं ठहंदियूं साईं तॾहिं जॾहिं ठहनि कपिड़ो अवां वठी अचो केतिरो 1000 रुपया मीटर केतिरे जो हिकिड़ो अंदाज़ो आहे मूंखे 4000 5000 जहिड़ो बि हुजे उहा जहिड़ो माण्हू पाईंदो ओड़े हिसाब सां ॻाल्हि कंदो क़ीमती कपिड़ो वठी आयो हिते खणी आयो स्टेज मथे हे सॼण साम्हूं वेठा आहिनि हिनखे हेॾां अचु चई छाजे लाइ सॾु चई कपिड़ो क़ीमती आहे सिबे ॾे छा करे ॾे सिबे ॾे पहिरीं त साईं कावड़बो चई शर्म कोन थी अचे आउं को दर्ज़ी थोरो आहियां कपिड़ो सिबाइणो हुजे त वञी दर्ज़ी वटि चई तूं सिबे छो चई सिखियसि कोन सिबा नथो छो त सिखां हा त सिबा हा मोबाइल ख़राबु थियो ॿकराड़ वटि खणी वे चवंदो न वञ जेको सिखियल
हाणे सिखियल मथे त आऊं एतिरो हली सघां थो जो का हद कोन्हे हर शइ हर कमु करे उहो सघंदो जेको हुजे सिखियल नमाज़ बि पढ़ी सघंदो उहो जेको हुजे सिखियल क़ुरान बि पढ़ी सघंदो उहो जेको हुजे रोज़ा बि रखी सघंदो उहो जेको हुजे हज बि करे सघंदो उहो जेको हुजे ज़कात बि उहो ॾेई सघंदो जेको हुजे सिखियल असां मां केतिरा सिखियल आहिनि वरी आयो सवाल सिखियल ही आलिम वेठा आहिनि आलिम हुननि खां पुछो इल्म जूं जिते मानाऊं कयल आहिनि उते हिकिड़ी माना इहा बि आहे हिकिड़ो चुन इल्म माना पढ़नि ऐं वॾा क़ाबिल जेके आहिनि उन्हनि चयो पढ़नि मचो इल्म चओ सिखणु इल्म माना सिखणु पढ़ियो ऐं जेकॾहिं उहो अमल नथो करियो सघे त इन पढ़ण जो फ़ाइदो ई कहिड़ो पढ़ियल उनखे चइजे जेको सिखियल बि हुजे अॼु त साईं पढ़ायो छॾीनि सिखाए को बि कोन मदरसा उहे ई कामयाबु आहिनि जंहिंमें तालीम बि हुजे तरबियत बि हुजे नियाणियूं जे बुरका पहिरें आहिनि इहा तालीम कोन इहा तरबियत हुई इहो सेखारियो अथनि त हीअं पेरजनि हीअं हिनखे सिपाइजे हीअं पेरे ऐं पोइ जॾहिं माण्हुनि जे विच में अचिजे त हीअं निगाह हेठि करे न हेॾां निहारजे न होॾां निहारजे सिधो अची पंहिंजो इनाम खणी नियाणी वापसि हली वई अखियुनि में हया हो जिस्म ते परदो हो इहो ईअं ई पैदा कोन थियो ॿकरियूं चारे हा त इहो हाल कोन हुजे हा इन मदरसे में जॾहिं आई इल्मु पढ़ियाई इल्मु वारनि जॾहिं उनखे सेखारियो त इल्म जी हिकिड़ी माना थिए थी सिखणु सिखणु थिए थी या न ॿिन्ही जहाननि जे सरदार खे रब फरमायो महबूब मूं तोखे मोकिलियो एतिलाए युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा तूं किताब सिखा हिकमत सिखा उन जो इल्मु सिखा तज़कियो कर महबूब आया त ॿिन्ही जहाननि जे सरदार सहाबनि खे पढ़ायो बि आहे ऐं सहाबा खे सेखारियो बि आहे सुभान अल्लाह इल्मु माना पढ़णु इल्मु माना हाणे असीं जेकॾहिं पढ़ियो नथा सघूं त सिखी त सघूं था या न भई नमाज़ हाणे असांखे पढ़णी आहे नमाज़ त इन लाइ ज़रूरी कोन्हे त कंहिं मदरसे में वञी दाख़िलो वठी वेही रहूं 10 वरिया पढ़ंदासूं तॾहिं किताबनि मथां पढ़ी पढ़ी पोइ असांखे ख़बर पवंदी इहो पढ़णु अलॻि शइ आहे ऐं सिखण खे बि पढ़णु चइबो वञी मौलवी साहिब खे चओ साईं मूंखे वुज़ू जी ख़बर कोन्हे तूं कर वुज़ू मां थो ॾिसां तुंहिंजो वुज़ू ॾिसी सिखी वेंदुसि सुभान अल्लाह सिखियो या न सिखियो वरी ॿिए ॾींहुं वियो चई साईं 60 वरिया था नमाज़ पियो पढ़ा अलाए कीअं थो पढ़ा हाणे हीअं कर मूंखे तूं सेखारे त तकबीर तहरीमा कीअं चइबी हथ कीअं ॿधबा सना कीअं पढ़बी रुकू कीअं कबो सजदा कीअं कबा कादो कीअं क़याम कीअं सलाम कीअं हू चवंदो वेह त तोखे आऊं थो ॾिसां मुंहिंजे महबूब जी सुन्नत आहे आऊं थो नमाज़ पढ़ां तूं ॾिस मूंखे ॾिसी तूं बि सिखी वेंदे सुभान अल्लाह तूं बि पर सिखण लाइ जॾहिं जज़्बो हूंदो तॾहिं न सिखण जो जज़्बो हूंदो तॾहिं इल्मु आहे नूर ऐं निकितो ॿिन्ही जहान जे सरदार जे पाक सीने में जा जंहिंजे सीने में जा निकिरी जॾहिं आयो मोमिन जे सीने में तॾहिं मोमिन पंहिंजो रब बि सुञातो रब जूं सिफ़तूं बि सुञाताई रब जा अहकाम बि सुञाताई अॼु अलाह जी ज़ात अलाह जी सिफ़ात अलाह जे अहकामनि खां असीं ग़ाफ़िल आहियूं उन जो बुनियादी सबबु इहो ई आहे जो असां वटि इल्म जी कमी आहे असीं इल्मु एतिरो त ज़रूरु हासिलु करियूं जो उन से अल्लाह जे अहकाम अल्लाह जा सिफ़ात उन्हनि सभिनी जी ॼाण परूड़ थिए त इंशा अल्लाह जॾहिं इहा सभु सुञाण थी तॾहिं असांखे सॾु कोन कंदो हय अलल फला इमाम हय अलल फला बांगो बाद में चवंदो सुञाण वारो मस्जिद में पहिरीं वेठो सुभान अल्लाह सुञाण हूंदी न त कंहिंखे सुबुह जो सॾु कोन करिणो पवंदो त बांग थी वई हलिया छो त सुञाण उनखे सुम्हण ई कोन ॾींदी सुञाण सुम्हण ई कोन ॾींदी हक़ीक़त में सारी राति सुभान जागी जन यादि कयो उन्हनि जी अब्दुल लतीफ़ चए मिटी लधो मान कोड़े कन सलाम अचो आतण उनजे हिन जे आतण ते असीं पिया अचो सलाम करियूं करोड़े पिया अचो सलाम कनि इहे उहे हुआ जेके राति सुताई कोन सॼी राति सुबहान सॼी राति सुबहान
जागी जन यादि कयो छा उन्हनि खे निंड प्यारी कोन हुई छा उन्हनि वटि खटूं कोन हुयूं छा उन्हनि वटि बिस्तर कोन हुआ छा उन्हनि वटि पंखा ऐं अवां जे ही थधे हवा जा इंतज़ाम कोन हुआ सभु हुआ पर दोस्त उहे हिकिड़े पासे ॿिए पासे पंहिंजे मौला जी मारिफत उन सुञाण सुम्हण कोन ॾिनो सॼी राति उनखे राज़ी कंदे गुज़री वई तॾहिं रब जी रहमत बि चयो तो मूंखे यादि कयो ऐं तोखे यादि कंदुसि सुभान अल्लाह वमा अलैना इल्लल बलाग व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन मुस्तफा जाने